ओगिन धरती ओगिन धरती। मां सम्झां थो साईं सभु वरी चऊं अॼु त असांजो साईं आयो, साईं आयो, साईं आयो, अॼु त असांजो साईं आयो, अॼु त असांजो देव आयो, अॼु त असांजो प्रकाश आयो। मूंखे यादगिरी आहे त अप्रैल जो महीनो हो अॻे साल, जॾहिं असां साईं जन खे अर्ज़ु कयो हो त 75 जनमदिन असांखे हिते दुबई में महिरबानी करे मल्हायो, त चयो हुअईं त जनम ॾींहुं त कोन मल्हाईंदुसि, पर इहो शर्त आहे त जनवरी महीने में ई मां हिते ईंदुसि। तव्हां पंहिंजो वाइदो निभायो आहे साईं, ताईं असीं ॾाढो शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा। ऐं सॼी दुबई तरफ़ां तव्हांजो स्वागत था करियूं। ऐं तव्हां पाण सां गॾु बोनस में हीअ ॾाढी प्यारी बालक मंडली पाण सां आंदी आहे, जिन सचपच पोएं कलाक खां वठी जेका ज्ञान रूपी रूहानी अमृत जी वर्षा हिते दुबई में कई आहे, उहा हिकु वॾी ॻाल्हि आहे। ऐं असांखे ख़ुशी थी आहे त हिन नंढनि नंढनि शहरनि में बि सिंधियत अञा सालुम आहे। इहो सिदक आहे दुबई वारनि जो तव्हांखे हिते छिके आयो आहे। मूंखे यादगिरी आहे काफ़ी साल अॻु में जॾहिं सतगुरु साईं शांति प्रकाश हिते आया हुआ, त उन्हनि सां गॾु साईं देव प्रकाश हुआ। ऐं मूंखे यादगिरी आहे त हथु सतगुरु स्वामी शांति प्रकाश जो हिननि जे कुले ते हुआ। ऐं अॼु ताईं बि मां ॾिसां थो त 75 सालनि जी उमिरि में स्वामी शांति प्रकाश जो हथु साईं जिन जे मथां आहे। इहो सिदक आहे। हिकिड़ी ॻाल्हि थी यादि अचे त अर्जन ऐं कृष्ण पाण में गॾु बि विया, त हिकु कबूतर अची उतां लंघियो त कृष्ण चयो अर्जन खे, कृष्ण ई कबूतर पियो उॾामे। त अर्जन चयो हा हा साईं कबूतर पियो उॾामे। कुझु अॻियां वधिया त कृष्ण वरी चयो अर्जन ही बाज़ पियो उॾामे। उन कबूतर खे चई बाज़ आहे, चई हा साईं बाज़ आहे। कुझु अॻियां वधिया, चई अर्जन ही कांव ॾिठे, चई साईं हा कांव ॾिठो। त उते ठठोली नमूने चईंसि जेको मां चवां थो तूं चईंदो हाय, कबूतर बि उहो, बाज़ बि उहो, कांव बि हुओ। चई साईं तव्हां जेको बि अखर चवंदा सो हक़ीक़त आहे। तव्हां में एतिरी ताक़त आहे त जेको कुझु करणु चाहियो सो करे सघो था। तो जेकॾहिं सिदक आहे त सभु कुझु थी सघे थो। ऐं साईं असांजो तव्हां में उहो ई सिदक आहे। असांखे ख़बर आहे त तव्हां कुझु जेको बि करणु चाहींदा उहो करे सघो था। इहो चई मां दुबई जे संगत तरफ़ां, सॼी दुबई तरफ़ां तव्हांजो स्वागत थो करियां। ऐं तव्हां पंहिंजो वाइदो निभाए आया आहियो। न सिर्फ़ु आया आहियो, मां वरी बि थो चाहियां त पाण सां गॾु के उल्हासनगर जा, जामनगर जा, अहमदाबाद मां घणी प्रेमी बि असां आया आहिनि। ऐं मां उन्हनि जो बि स्वागत थो करियां दुबई जे तरफ़ां। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां हिते आनंद रहंदा। महिरबानी। सभी प्यार सां चओ जय श्री कृष्ण। सतनाम साखी सदाई खाओ मखण माकी, त मुंहिंजो सतगुरु साईं टेऊंराम महाराज अचे थियो राखी। राजा वटि प्रेमी डुकंदो आयो, राजन राजन वाधायूं जनव। अरे भाई छाजियूं वाधायूं? राजन असांजी नगरी में हिकिड़े प्यारे भाउ खे 17 साले खां पोइ पुटु ॼाओ आहे। 17 साले खां पोइ पुटु ॼाओ आहे? हाओ राजन, उथो हलो हली करे वाधायूं ॾेई अचूं। जीअं राजा उथण लॻो वरी ॿियो प्रेमी आयो। राजन राजन वाधायूं जनव। अरे भाई छाजियूं वाधायूं? असांजी नगरीअ में हिकिड़े प्यारे भाउ खे हीरनि जी खाण मिली आहे। हीरनि जी खाण मिली आहे? हाओ राजन। उतो हलो पहिरियों ओॾे था हलूं पिया, उनखे वाधायूं ॾेई था अचूं। अञा उथण जी मस पिया कनि, वरी टियों प्रेमी डुकंदो आयो। राजन राजन वाधायूं जनव। अरे भाई छाजियूं वाधायूं? असांजी नगरीअ में संत आया अथव।
राजा सोच में पइजी वियो जिते पुट ॼाओ आहे पहिरियों वाधाई ॾियण मां ओॾे वञा या जिते हीरन जी खाण मिली आहे पहिरियों वाधाई ॾियण ओॾे वञा या जिते संत आया आहिनि। सभ खां पहिरियों मथो टेकण ओॾे वञा। ईअं राजा वीचारी करे पियो त वज़ीर चवणु लॻो राजन 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 जंहिंखे पुट ॼाओ आहे महीने खां पोइ बि पुट ॼाए जी वाधाई ॾेई सघूंसि था। अबा जेको बचिड़ो ॼाओ अथई बाबे बुढे वांगुरु बुढलो थींदो वनड़ी आणींदो सेण सजण कंदो अठ अठ सेणपियूं कंदो पाण बि ॿार ॼणींदो कुंवार बि पई ॿार ॼणंदी पुट ॼाए जूं लख लख करोड़ करोड़ खोखा खोखा ड्रम ड्रम वाधायूं अथई। राजन जेके हीरन जी खाण मिली आहे पीढ़ियूं वेही करे खाईंदा ईअं त न अॼु सुभाणे खुटाए छॾींदा साल खां पोइ बि उनखे वाधाई ॾेई सघूं था। अबा जेका हीरनि जी खाण मिली अथई साईं कंदे इन मां केच थींदे अबा लख लख वाधायूं अथई। पर राजन जिते संत आया आहिनि पखी संत साधु ॿई जात हिकिड़ी रहन ॾींहुं हिकिड़ो या रहन राति हिकिड़ी अदल हींअर वञनि चाहे सुबुह सवेरो ॿुधी वठ वचन तूं ॿुधण जो थई वेलो राजन पुट वारे ॾिन हलवो हीरनि जी खाण वारे ॾे न हलबो हलो असां उते था हलूं पिया जिते दुबई में असांजा भारत मां असांजा स्वामी देव प्रकाश महाराज अॼु दुबई वारनि खे आसीस ॾियण आया आहिनि। हलो असां मिली करे साईं जन खे मथो टेके अचूं। तव्हां सभई ईअं हथ मथे करे जोड़ियो हथ सदा मथे हाणे हथनि खे ऐं सिर खे ईअं निमायो सम्झो तव्हांजो संतनि जे चरणनि में कोटि कोटि नमन थी वियो संतनि जे चरणनि में प्रणाम थी वियो ऐं संतनि जी बि ॾिसो कीअं हथ मथे थी करे तव्हांजे मथां आसीस आई ऐं सच रहन जंहिंजे सिर ते गुरनि जूं निगाहूं कंदियूं पोइ बुरो छा बंदन जूं निगाहूं। वाह भाई दुबई वारनि में ॾाढो उत्साह आहे ॾाढो उल्लास आहे ॾाढो उमंग आहे ऐं इहा त असां सिंधियुनि जी ख़ासियत आहे असां सिंधियुनि जी क्वांटिटी भले घटि हूंदी आहे लेकिन क्वालिटी हूंदी आहे क्वालिटी त आहे तव्हां में एॾी कृपा सिंधियुनि जे मथां आहे वाह वाह एॾी कृपा असां सिंधियुनि जे मथां जो दुबई में बि ॾिसो असां सिंधियुनि जे मथां केॾी कृपा आहे धंधनि में पंहिंजूं फैक्ट्रियूं पंहिंजा कारोबार पंहिंजी जॉब ते केॾो असां सिंधी ऊचाई जे शिखर ते पहुची सच विया ॿुधायो असांखे 40 साल हिन फील्ड में थिया आहिनि तॾहिं असां नंढा हुआसीं तॾहिं नालो पियो बालक मंडली भले पोइ हाणे ॿुढा मंडली थी विया आहियूं तंहिंखां पोइ बि नालो आहे बालक मंडली ॿिन्ही भाउरनि खे असांखे 3 ॿारड़ा असांजे भाइड़े खे आहिनि ऐं 2 मूंखे हिकु मुंहिंजी श्रीमती खे आहे यानी 2 पुट मुंहिंजा न्याणी हुनजी त हिकु हुनजी थी न सॾिबो ईअं न पुट मुंहिंजा न्याणी हुनजी पोइ काफ़ी सालनि जी इच्छा हुई त असां बि हिकु भेरो दुबई वञूं उतां जी संगत जो प्यार पाए अचूं तव्हांजो नालो तव्हांजी हाक तव्हांजी साख ॾाढी ॿुधंदा हुआसीं सच अॼु ॿुधी करे लूअ लूअ ठरी पई आहे साईं मां हिकिड़ो फोटो कढां कढो कढो कढां थोरी मूवी शूटिंग बि करो हे दिल वारी शूटिंग आहे जीअं असांजे दादा जन चयो असांजे दादा बख्शाणी जी केॾो मिठड़ो उन्हनि साईं जन खे सम्मान केॾे मिठड़े परमाण सां भई स्वामी शांति प्रकाश महाराज जी आसीस असांजे गुरुदेवनि जे मथां ऐं जेको साईं जन इक़रार कयो त असां दुबई अची करे पोइ जेका संगत जी ख़ुशी आहे असां हुन ख़ुशीअ में शामिलु थींदासीं ऐं असांजे लाइ बि केॾा बढ़िया सुठा अखर चयूं भई नंढड़े मुल्क मां अची करे मां कलाकनि खां हिननि ॿिन्ही भाउरनि जी वाणी ॿुधी आहे अॼु ॾाढो फ़ख़ुरु थो थिए कि सिंधी संस्कृति
नंढनि शहरनि में बि क़ाइमु दाइमु आहे। बॉम्बे उल्हासनगर जा कलाकार दुबई महीने में 2-3 भेरा हिते ईंदा आहिनि। असां नंढड़े शहर भारत मां कटनी मध्य प्रदेश मां आया आहियूं। ॾाढो नंढड़ो शहर आहे, उते 1.5 लख सिंधी रहंदा आहिनि। वाह। कटनी नंढड़ो शहर आहे पर नंढी सिंध आहे कटनी। ऐं असां ॾाढा नाले वारा आहियूं। असांजो तव्हां नालो ॿुधो अथव पर ॾिठो कान अथव। इहो भला कीअं? छो जो असां नाले वारा आहियूं। जिते असां रहूं था असांजो मकान जिते आहे, मकान जे साम्हूं रोड 15 फुटे जो आहे, पुठियां 20 फुटे जो नालो आहे, तॾहिं असां नाले वारा आहियूं। नाले वारा। अन्यथा ॿियो अर्थ न खणिजो। बाक़ी त हिकिड़े मुंबई जे प्रेमी असांखे चयो तव्हां अजो पंहिंजो हाणे मुंबई में ठारायो, तव्हां नाले वारा आहियो। मां चयुमि साईं असां मुंबई में ईंदासीं असांजो नालो न थींदो। चईं साईं तव्हां ॾाढे नाले वारा आहियो। मैं तव्हां ॿुधो अथव ॾिठो न अथव न, असां नाले वारा आहियूं, असां मुंबई में ईंदासीं असांजो नालो न थींदो। चईं साईं त तव्हांखे प्राउड अची वियो आहे, तव्हांजे नाले जी सिफ़त असां कयूं न। मां चयुमि तव्हां ॾिठो किथे आहे, रुॻो ॿुधो अथव न। मां जिते कटनी में असां रहूं था पुठियां 20 फुटे जो नालो आहे, तॾहिं असां नाले वारा आहियूं। मुंबई में ईंदासीं न अॻियां नाली न पुठियां नाली, त असांजो नालो किथां थींदो। इन करे असां कटनी में ई भला आहियूं। मां ईअं चवां, हे कृपा तेरी मेरे सतगुरु, है कृपा तेरी मेरे सतगुरु। सभई हथ मथे त कयो, हाज़िरी लगायो। तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। मैं भटक रहा था जहान में, मैं भटक रहा था जहान में, मैं भटक रहा था जहान में, मैं भटक रहा था जहान में। तूने सच्चा रास्ता बता दिया, तूने सच्चा रास्ता बता दिया। है कृपा तेरी मेरे सतगुरु, है कृपा तेरी मेरे सतगुरु। तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, पर तेरा पता ना मुझको मिला, पर तेरा पता ना मुझको मिला। मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, मैंने ढूंढा तुझको यहाँ वहाँ, पर तेरा पता ना मुझको मिला, पर तेरा पता ना मुझको मिला। जब मुझको तेरा पता मिला, जब मुझको मुझको जब मुझको मुझको तेरा पता मिला। जब मुझको तेरा पता मिला, जब मुझको तेरा पता मिला, मैंने अपना पता तक भुला दिया, मैंने अपना पता तक भुला दिया। है कृपा तेरी मेरे सतगुरु, है कृपा तेरी मेरे सतगुरु। तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। ओ तेरी वाणी में है दाता असल, तेरी वाणी में ये दाता असल, जिसको सुनकर कहता है बशर, जिसको सुनकर कहता है बशर। मैंने
जब से तेरी पूजा की, मैंने जब से तेरी पूजा की, मैंने जब से तेरी पूजा की, तूने ज्ञान का दीपक जला दिया, तूने ज्ञान का दीपक जला दिया। है कृपा तेरी मेरे सतगुरु, है कृपा तेरी मेरे सतगुरु, तूने जीवन मेरा बना दिया, तूने जीवन मेरा बना दिया। ये पंक्ति सभी प्यार सा गाए जो केड़ी। ओ पयस सते घुर तुझे पनारे, रिश्ता नाता सभई विसारे, रिश्ता दासी जो मंगड़ो तो सा जुड़ियो, दासी जो मनिड़ो तो सा जुड़ो, मुहिंजो जीअणो तो सा जुड़ियो आ, मुहिंजो जीअड़ो तो सा जुड़ो आ। सतगुरु सांवरा तोखे पाए मो सब कुछ पातवा, नीहू मु तो सा लगायो आ, सतगुरु ओ सांवरा ओ तोखे पाए मो सब कुछ पातवा। हो नीहू मु तो सा लगायो आ, जे सदके आनंद में आया, गुरु जे सदके आनंद में आया, आया सजण मां ॾाढी खुश आया, आया सजण मां ॾाढी खुशी आया। ओ गुरुअ जे सदके आनंद में आया, गुरुअ जे सदके आनंद में आया, नाम जो सच्चो सौदो कयो नाम जो सच्चो सौदो कयो, सतगुर मूंखे पंहिंजो कयो, सतगुर मूंखे पंहिंजो कयो। ओ सतगुरु ओ सांवरा ओ तोखे पाए मो सब कुछ पातो, नीहू मु तो सा लगायो आ, राधे राधे शाम मिला दे, 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 राधे राधे शाम मिला दे। राधा न आया मीरा न आया, राधा न आया मीरा न आया, आया सजन तुझी प्यारी माया, आया सजन तुझी प्यारी माया, जगड़ी
आया जगड़ी तगड़ी तुझी मां आया तुझी मां आया साईं तुझी मां आया तुझी मां आया साईं तुझी मां आया सतगुरु ओ सावरा हो तोखे पाए मो सब कुछ पतो हो नियम तो सा लगायो हो राधे राधे शाम मिला दे 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 राधे 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 शाम मिला दे 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 राधे शाम मिला दे राधे 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 शाम मिला दे राधे 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 शाम मिला दे राधे राधे शाम मिला दे राधे राधे वृंदावन शाम मिला दे हरि राधे लाल राधे की जय। शाम मिला दे बोलो कृष्ण राधे भगवान राधे की जय। शाम मिला दे सदगुरु राधे राधे महाराज शाम मिला दे की राधे राधे सदगुरु स्वामी शाम मिला दे महाराज राधे की। राधे शाम मिला सद्गुरु दे स्वामी शांति राधे प्रकाश राधे महाराज की। शाम मिला दे राधे राधे शाम मिला दे राधे राधे इहो छा साईं बंदि कयो छा घटि में घटि ॿुधाए करे त बंदि कंदा कयो दिलीप कुमार तव्हां ई रंग में था रंगजी वञो मां त वृंदावन पहुची वियो साक्षात भगवान कृष्ण ऐं राधा जी अॻियां राधे राधे शाम मिला दे ॼण मुंहिंजे अंदर में राधे ऐं कृष्ण अची करे बीठा हुआ मुंहिंजियूं अखियूं बंदि थी वियूं बसि मूंखे ईअं पियो लॻे बसि मां उन्हनि जे अॻियां ईअं ॻाईंदो रहां मस्ती सां नचंदो रहां टपंदो रहां माण्हू दुनिया जे साम्हूं नचंदा आहिनि पर प्रभु जे प्रेम में नचजे भगवान जे अॻियां नचजे संतनि जे अॻियां नचजे दुनिया जे साम्हूं न नचजे न त दुनिया वारा असांजी मज़ाक बणाईंदा क्या बात दुनिया त तूं खिलंदे तुंहिंजे पोयां संसार खिलंदो अगरि तूं रोअंदे तोखे अकेलो रोअणो पवंदो कोई तोखे अची करे ईअं कान चवंदो अबा परमात्मा तोखे एॾा दुख ॾिना आहिनि हिकिड़ो पंहिंजो दुख मूंखे ॾे मां बि तुंहिंजे बदिरां ॿ टे ॻोढ़ा ॻाढ़ियां वाह वाह न न जब तक पैसे हैं दुनिया पूछेगी कैसे हैं चवंदा आहिनि त जिन जे घर में दाणा तिन जा चरिया बि सियाणा जिन जे घर दाणा तिन जा चरिया बि सियाणा ऐं जिन जे घर में न आहिनि दाणा तिन जा सियाणा बि अथव बेगाणा वेगाणा तो वाह वाह, हक़ीक़त ॻाल्हि अथव हक़ीक़त ॻाल्हि हे सॼो संसार स्वार्थ सां भरियल आहे मतिलब जो आहे मतलब जी सब दोस्ती मतलब जो सब व्यवहार मतलब जी मिटी माइटी मतलब जो परिवार जैसी मतलब जो नातो तैसी तूं बाबो काको वाह वाह। मतां फैलन में फसजी वक्त विञाए मनुष्य जो जन्म मिलियो अथई बंधा तुंहिंजो भाग खुलियो अथई हे असांखे सुंदर जेको जीवन मिलियो आहे हे परमात्मा असांखे केॾो सुंदर प्लन ॾिनो आहे क्या बात है केॾी सुंदर असांखे काया ॾिनी आहे अहिड़ी है मुंहिंजे परमात्मा जा लख शुक्र लख एहसान मुंहिंजे परमात्मा केॾो सुंदर रूप बनायो आहे असांजो वाह वाह हे अखियूं साम्हूं नक अखियुनि जे हेठां वात वरी नक जे हेठां साम्हूं कनड़ा ॾिना अथई भॻवान अगरि चाहियां अखियूं पोयां मथे ते ॾियां ऐं नक पुठीअ ते ॾियां वात पेट ते ॾियां हे कनड़ा गोॾनि ते ॾियां अगरि असांखे रसगुल्लो खाइणो हुजे हा पहिरियों अखियुनि खे ॾेखारियूं आहे भई ॾिस कारो आहे ॻाढ़ो आहे साओ आहे पीलो आहे पोइ पुठीअ ते नक खे सिंघायूं आहे भई ॾिस ताज़ो आहे की न बांसी आहे पोइ असां वात खे ॾियूं वठ खा परमात्मा अखियूं साम्हूं नक अखियुनि जे हेठां वात वरी नक जे हेठां अखियूं रंग ॿुधाइनि नक सुगंध ॿुधाए ऐं वात खाए हे कनड़ा ख़ुशी मंझां झूमिन हे कनड़ा परमात्मा हिते साम्हूं छो ॾिना भई ॿार आहे नंढड़ो वॾड़ो थींदो जवान थींदो ॿुढड़ो थींदो जेॾी महिल अखियुनि जो ऑपरेशन कराईंदो
चश्मे जूं डंडियूं किथे लॻाईंदो। इन करे भॻवानु कनड़ा असांखे हिते ॾिना। मुंहिंजे मालिक, वाह मुंहिंजा कारीगर, वाह क्या वाह मुंहिंजा कारीगर, वाह तुंहिंजी कुदरत। अरबे माण्हू संसार में ॾिसो, हर कंहिंजी शिकिल न्यारी, वाह। हर कंहिंजो आवाज़ पंहिंजो, हर कंहिंजी सोच पंहिंजी, हर कंहिंजी ॿुधी पंहिंजी, हर कंहिंजा इरादा पंहिंजा। घर में अगरि 10 भाती त 10 जा गुरु बि वरी पंहिंजा, क्या। स्वामी शांति प्रकाश महाराज जन जॾहिं कटनी आया